लीगल इश्यूज़ में एक दफ़ो ॿीहर भलीकार नाज़रीन। हूअं त सॼी सिंध में मंशियात ऐं ख़ासि तौरु हाणे जेको आइस जो विकिरो नौजवान नसुल खे तबाह करे रहियो आहे, पर को बि सरकारी इदारो को मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ को असराइतो क्रेक डाउन करण लाइ तयारु न आहे। आइस हाणे सिंध जे वॾनि शहरनि खां पोइ नंढनि शहरनि खां पोइ ॿारड़ियुनि में ॻोठनि में खुले आम विकिरो थी रही आहे ऐं पुलिस एक्साइज़ खाते तोड़े ॿियनि इदारनि मथां इल्ज़ाम आहे त उन जा जेके अमलदार आहिनि उहे अहलकार आहिनि उहे मंशियात फ़रोशनि सां ॿिट बणियल आहिनि, उहे ॻरो भत्तो वसूल कनि था, जंहिंजे करे हीउ कमु जेको आहे सो खुले आम जारी आहे। टंडो अलायार ज़िलो पिणु सिंध जे उन्हनि ज़िलनि में शुमार थिए थो जिते मंशियात वधि खां वधि विकिरो थिए थी, खुले आम विकिरो थिए थी। गुज़िरियल कुझु ॾींहंनि दौरान पुलिस तरफ़ां थोरी कुझु कार्रवायूं त साम्हूं आयूं आहिनि, पर उन बावजूदि हीउ जेको कुदो कारोबार आहे ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जारी आहे। छा सूरत हाल आहे, असांखे आगाह कंदो असांजो टंडे अलायार ज़िले जो रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोड़ियो। जी बिल्कुल इरफान साहब, टंडे अलायार ज़िलो जेको आहे मंशियात जो गड़े लेखे वञे थो। टंडे अलायार ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि टंडोरार शहर समेत टंडे अलायार जेकी सिने चांग चंबड़ बुकिया शरीफ ओसमान शाहरी समेत प्यारोंड सुल्तानाबाद ते जेको आहे वॾे तइदाद में जेको मुबैना तौर मंशियात जो कारोबार थींदो हुयो ऐं मंशियात जे कारोबार सां जे करे जेको आहे टंडो अलायार जेको आहे पूरी सिंध में मंशियात जे नाले सां मशहूरु थी वियो हुयो ऐं टंडे अलायार खे ॿी लियारी तौर सुञातो वेंदो हुयो। पर टंडे अलायार ज़िले में गुज़िरियल 25 ॾींहंनि खां जेको आहे टंडे अलायार जे नए आयल SSP सलीम शाह पारां मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वयूं आहिनि। टंडो अलायार जे मुख़्तलिफ़ जेकी मेन डीलर्स आहिनि उन्हनि जे कारखाननि ते जेको क्रेक डाउन करे उते जो राय मटेरियल आहे या उते जो खाम माल आहे उन हथ करे वॾे तइदाद में जेको आहे केस दाख़िल कया विया आहिनि। हिन वक़्त ताईं 130 खां वधीक जेको आहे FIR दाख़िल कयूं वियूं आहिनि ऐं 150 खां वधीक जेको मंशियात फ़रोश जेकी आहिनि गिरफ़्तार कया विया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो टंडे अलायार में मेन पुड़ी समेत गुटको चर्स कचो शराब क्रिस्टल आइस वग़ैरह जेको आहे वॾे तइदाद में जेको हिते विकिरो थींदो हुयो, जंहिं करे टंडे अलायार जो नौजवान नसल जेको आहे बिल्कुलु तबाही किनारे पहुतल आहे। टंडे अलायार नौजवान जेकी मंशियात वापरण सबबु जेकी आहिनि कैंसर जहिड़ी बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। टंडे अलायार में इहे बि शिकायतूं कयूं वियूं त SSP पारां त टंडे अलायार में जेको आहे मंशियात ते ज़ाब्तो आणण जी कोशिशि कई पई वञे, पर टंडे अलायार जो जेको हेठियों जेको तबिको आहे पुलिस जो, जंहिंमें थाणनि जा SHOs आहिनि या थाणनि ते मुक़ररु जे पुलिस एहलकार आहिनि, उहे हिन वक़्त में जेको मुबैना तौर ते मंशियात फ़रोशनि सां मिलियल आहिनि ऐं मंशियात फ़रोशनि सां मिलण जे करे टंडे अलायार ज़िले मां शहर मां जेको आहे मंशियात जो की हद ताईं ख़ात्मो अची चुको आहे। पर ॿाराड़ी वारा इलाइक़ा जेके आहिनि उन में हिन वक़्त ताईं जेको आहे मंशियात मैनपुड़ी ऐं कचे शराब जो जेको सिलसिलो आहे हिन वक़्त ताईं जारी आहे। नाज़रीन, ग़ुलाम रसूल नोड़ियो टंडे अलायार ज़िले में मंशियात फ़रोशी ऐं पुलिस जे किरदार जे हवाले सां आगाह करे रहियो हो। असांजो रिपोर्टर टंडे अलायार जे रहवासियुनि सां सियासी समाजी अॻवाननि सां ऐं पुलिस अमलदारनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। संदनि हिन हवाले सां छा मौक़िफ़ आहे, अचो त ॿुधूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो, सदाकत त आहे त मैनपुड़ी जेको आहे सो उहो हर घर घर मां हाणे विकिरो थिए पई। मेन डीलर्स जेके आहिनि, मेन जेके गोदाम्स आहिनि, उहे त असांते ॾिसण में जेको आहिनि बंदि थिया आहिनि, पर उन्हनि जी जेके हेठी काबीना आहे पुलिस छा आहे त SSP टंडो अलायार फ़क़ति कमु कोन थो करे सघे या हर जॻह ते पाण नथो वञी सघे। DSPs आहिनि, SHOs आहिनि या उन खां पोइ हेड कांस्टेबल पुलिस जेके सिपाही आहिनि उहे इन शइ में मिली करे जेको आहे सो मंशियात फ़रोशनि खे हथी ॾेई ऐं मैनपुड़ी जो कचो मटीरियल उन्हनि ताईं पुॼाइनि था। पिंडाल में जेके मंशियात फ़रोशनि जे रड़ियूं ॿुधी ऐं उन मां ई हैरान आहियां त बिल्कुलु टंडे अलायार में 100% कमु थिए पियो। SP साहब कमु करे पियो तॾहिं त टंडो अलायार में इहा रड़ थी। मंशियात घिटियुनि में गलियुनि में इहो ई हूंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे टंडो अलायार में तव्हां शुरू खां सफ़ाफ़त कंदा आहियो, को बि ऑफिसर बदिली थींदो आहे त पोइ उहा फ़िलहाल आरज़ी बंदि थींदी आहे, पोइ घटियुनि में विकामंदी आहे। हीअ बि उन सां विकामे पई। SSP साहब खुली कचहरी में पुलिस के लिए जो अच्छी बातें हैं वो तो सुन रहे हैं, लेकिन जो नेगेटिव बातें हैं जो अवामी असारी कर रही है पुलिस के खिलाफ, उनके बारे में उनका कोई रद्द अमल नहीं। सबसे पहले तो अपनी पुलिस को साफ करें। अञा कुछ माण्हू आहिनि जेके घरनि में ठाहिनि था नंढी लेवल ते रॉ मटीरियल हितां हुतां किथां अचे थो,
त उते त हाणे इहा ख़बर न आहे त कंहिंजे सपोर्ट सां ठाहिनि था या कंहिंजे इजाज़त सां ठाहिनि था, पर कुझु माण्हू आहिनि जेके अञा ताईं मैनपुरियूं वग़ैरह हलनि थियूं। करो भले तो कुझु जॻहनि ते जेके हीअ ऑफिसर मुक़ररु कयो वेठो आहे हेठि सतह खां वठी तालके खां वठी जेके ज़िले जा मुंहिंजे SHO आहिनि, उहे जेकॾहिं सचा रहनि, हर घर में जेका सिपाही निकिरे पियो उहो कीअं उनखे ख़बर कोन्हे छा कंहिंजे घरां पियो निकिरे, हर किथे हले पियो, सिर्फ़ु 10 रुपया 20 रुपया महांगो थियो आहे, बाक़ी जेको आहे मंशियात हले ई हले पियो हर जाइ। जीअं ई आउं आयुसि हिते 25 ॾींहंनि खां क्रैकडाउन शुरू कयो, हुन में असां 111 केसिस हेसिताईं मजमूई तौर रजिस्टर कया आहिनि, 181 मुलज़िम अरेस्ट कया आहिनि, हेवी रिकवरी कया। हिन में असांजो फोकस सिर्फ़ु गुटका मावा मेनपुड़ी ते न हो, उन खां अलावा चर्स, हीरोइन, अफ़ीम, आइस क्रिस्टल जेको आहे ऐं कची शराब, त इन्हनि सभिनी कैटेगरीज़ ते असां क्रैकडाउन कयो, जंहिंमें गुटका मेनपुड़ी जूं काफ़ी फैक्ट्रीज़ असां हितां रिकवर कयूं। हितां जी कोशिशूं त जारी आहिनि ऐं काफ़ी तव्हांजो केस बि दाख़िल कया आहिनि, पर ॾिठो पियो वञे त तव्हांजे जेको बराड़ी वारा इलाइक़ा आहिनि उन में अञा ताईं मंशात जीअं जो तीअं जेको अञा ताईं सिलसिलो जेको जारी आहे। लाज़मी हेतिरे टाइम खां हलंदड़ हुई, उन में टाइम लॻंदो, त लो लेवल ते आहे। हाणे माण्हू कुझु घरनि में ठाहिनि पिया, त उनजी बि स्ट्रेटेजी ठाहियूं पिया त इनखे मिनिमाइज़ करे वञूं, जीअं त हेसिताईं 70% जे क़रीब असां कंट्रोल करे विया आहियूं। उन्हनि खे असां शोकाज़ नोटिस जारी करे छॾिया आहिनि, उन्हनि जी प्रॉपर इंक्वायरी शुरू थी वई आहे। विदिन वीक और 2 हफ़्तनि जे अंदरि उन्हनि जी असां फाइनल थींदी इंक्वायरी, ऐं उन्हनि खे जेके मुलविस निकिता उहे डिसमिस थींदा या कंपलसरी रिटायरमेंट। पोइ उन्हनि जो को बि हक़ न आहे जेके इंसानी जानियुनि ते सौदेबाज़ी कनि ऐं हिन मंशा जे गंदे कारोबार में शमूलियत कनि, उन्हनि जी का बि जाइ पुलिस में न आहे। नाज़रीन, हाणे हलूं था रते देरे, जिते रते देरे भरिसां हिकु ॻोठ जो रहवासी 106 साल उमिरि हुजण सबबि आदमशुमारी दौरान ॻणप खां रहिजी वियो। संदसि कहाणी ॾाढी दिलचस्प आहे। अचो त संदसि कहाणी ॾिसूं था PK जोयो जी हिन रिपोर्ट में। रतोदेरो भरिसां ॻोठ खैरोदेरो में 106 वरियनि जी जमात रखंदड़ हाजी दाद मोहम्मद उर्फ़ दादन गचल जी कहाणी ॾाढी दिलचस्प आहे। 1 सदी खां मथे जी जमात रखंदड़ ही पीरसन अञा ताईं घुमे फिरे पाण थो। तूफ़ान हुजे या मींहुं, गर्मी हुजे या सख़्तु सीउ, पोइ बि ही पीरसन 102 वरियनि जी जमात ताईं मस्जिद में बाजमायत निमाज़ अदा करण लाइ वेंदो हो, पर गोॾनि जी तकलीफ़ सबबि हाणे मस्जिद न पियो वञी सघे। आदमशुमारी जी टीम जॾहिं हाजी दाद मोहम्मद जे घर पहुती ऐं ॻणप में हाजी दाद मोहम्मद जो वारो आयो त हैरत अंगेज़ तौर डिवाइस बि संदसि उमिरि आॾो ॼण त जवाबु ॾेई छॾियो, छाकाणि त डिवाइस में कंहिं बि शहरी जी उमिरि जी हद वधि में वधि 99 साल हुई, ऐं जॾहिं हाजी दाद मोहम्मद जी उमिरि 106 वरे डिवाइस में दर्ज करण जी कोशिशि कई वई त उहा दर्ज न थी सघी, ऐं ईअं आदमशुमारी टीम हाजी दाद मोहम्मद खे ॻणण बिना वापसि हली वई। उन हवाले सां हाजी दाद मोहम्मद जो पुटु हाजी अलाह रखियो वधीक ॿुधाए थो त इहो साईं हुनजी मशीनी 99 साल जी हुई। बाबे साईं चवनि मुंहिंजी पूरी उमिरि लिखो, पोइ उन्हनि मथे वीचारे उस्ताद मथे हवालो कयो त बाबे साईं उमिरि आहे 106 साल, असांजी मशीन थी कमु करे 99 साल। पोइ वरी न्यूज़ वारा आया, पोइ बाबे खां पुछूं, बाबे चयो मुंहिंजी पूरी उमिरि लिखो, मथे तव्हां ॻाल्हायो मुंहिंजी घर छो था लिखो। चवंदा आहिनि त चङाई कॾहिं कॾहिं ॻिचीअ में पइजी वेंदी आहे। सो हाजी दाद मोहम्मद बि अहिड़ी चङाई जे चकर में जेल जी हवा पिणु खाई आयो आहे। उहो कीअं, संदसि पुटु हाजी अलाह रखियो ॿुधाए थो। असां कोर्ट में बाबू 2 टिनि जो ज़ामन पियो हिन पोल्यूशन में, बायोमेट्रिक कार्डनि महिरबानी कई कि बाबा साईं जो कार्ड आणी था कयो, हेॾी उमिरि आहे यार, तकलीफ़ करे हेॾी वठी था अचो, बायोमेट्रिक ते छा फिगर वठो, बाबे जी उमिरि साज़ माण्हू आहे। 2 टिनि जो ज़ामिन आहे, ज़मानतनि में बाबो जेल बि हले वियो चङाइनि में। 27 ॾींहं जेल में रमज़ान शरीफ़ में साईं औरंगज़ेब कंगे सां मां सऊदीअ में गॾु कमु कयो, मां जॾहिं ॿुधायोमांसि त बाबे जे लाइ ॾाढो ॾुख कयईं, उहो जेल से पीटंदो हुयो। पोइ चङाइनि में बाबो वीचारो ईअं परा ज़ामिन पए वॾी तकलीफ़नि में अची वेंदो आहे। ज़ाहिर आहे हेॾी उमिरि अची थी आहे त वैसर बि ज़रूरु वराईंदे न। सो हाजी साहिब खां जॾहिं असांजे रिपोर्टर पुछियो तव्हां हज घणा कया, त हुन हीअं जवाबु ॾिनो, हिकु दफ़ो 2 दफ़ा 2 दफ़ा करे आवां, पुट 2 दफ़ा करे आवां। हाजी साहिब अवां चौपाए माल या पखी धारण जो शौक़ु कयो? न शौक़ु सभु हुयो, शौक़ु पीलिंग हो ॾाढो, असांखे करणु नंढो काॾे छॾी वई न हो। पोइ ही कुकड़ अवां वटि छा पिया कनि? मज़ाक आहे न आहे, पाड़े आहे हिकिड़ो आहे बसि हिकिड़ो आहे इहो, मां छॾे आहियां। भला अवां जॾहिं जवान हो अटो घणे सेर विकामंदो हो?
अटे ॻाल्हि न कर असांजा तलाउ गंजो पंहिंजो मूंखे यादि नथी पए दादा। भला हाजी साहब अवां पंहिंजी बनीअ जूं सारियूं घणे मण खपाईंदा हुआ? हाणे 5 रुपया 6 रुपया 5 रुपया 6 रुपया इहो माना हलंदो। हाजी दाद मोहम्मद उर्फ दादन गजल हिन उम्र में भी घर भातियुनि ते बार थियण बदिरां पंहिंजा कम पाण करे थो। हाजी दाद मोहम्मद जहिड़ा माण्हू नायाब मोती आहिनि जेके गुज़िरियल पूरी 1 सदीअ जा अखियुनि ॾिठा शाहिद आहिनि। नाज़रीन, इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। मुंहिंजे कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुगे खे हैदराबाद मां ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।